अस्सलाम वालेकुम मराठी में वलीकार माहा मुबशिर सोलंकी ऐमान फराशा सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। सिंध काबीना तरक्याती कमनि लाइ अरबें रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास। सिंधु दरिया ते हैदराबाद ऐं कोटड़ीअ जे विच में नई पुल जे डिज़ाइन जी मंज़ूरी। कराची जे रोडनि जी बहालीअ लाइ 6.5 अरब रुपया मंज़ूर। मोरे में 4 नयूं अदालतूं क़ाइम थींदियूं। 432.597 मिलियन रुपया मंज़ूर। सिंध काबीना हैदराबाद में कब्रिस्ताननि लाइ 252.206 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। कासिमाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी लाइन विछाइण लाइ 800 मिलियन रुपया मंज़ूर। सिंध म्यूज़ियम खां आली पैलेस ताईं शेख हयाज़ रोड खे वेकरो करण जी बि मंज़ूरी। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त पाकिस्तान जी कोशिशुनि सां ॻाल्हियुनि में अॻुभराई थी रही आहे। अमेरिका खे संदसि पुरो चाहींदड़नि खां परे रहणु घुर्जे। कुझु अंसर अमेरिका खे ॿीहर दुबण में धिकणु चाहिनि था। गॾियल अरब इमारात खे बि एहतियात करणु घुर्जे। पंहिंजे बयान में चयो आहे त हुर्मुज़ वारे लंघ में पेश वाक़िअनि मां ॻाल्हि वाज़िह थी वई आहे। सियासी बहरान जो को बि फ़ौजी हल नाहे। अमेरिका जो प्रोजेक्ट फ्रीडम असल में प्रोजेक्ट डेडलॉक आहे। अमरीकी सदर पारां ईरान जूं 7 ॿेड़ियूं तबाह करण जी दावा। ॾखण कोरिया जे कार्गो जहाज़ मथां ईरान जे हमलनि जो इल्ज़ाम। ट्रंप चयो आहे त ईरान जंग ख़त्म थियण बैदि तेल जूं क़ीमतूं घटि थी वेंदियूं। ईरान जे फ़ौजी ताक़त ख़त्म करे छॾी आहे। उन वटि कुझु बि नाहे बचियो। ईरान हमलो कयो त उन खे दुनिया जे नक्शे तां मिटाए छॾींदासीं। पीपी चेयरमैन पारां ईरानी जहाज़ जे अमले जी हिफ़ाज़त सां वापसीअ वारे अमल जी वाखाण। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान अमन जे क़याम लाइ धुरियुनि सां राब्ते में आहे। कंहिं बि मसइले जो हल ताक़त न पर सिफ़ारतकारी आहे। पंहिंजे बयान में पीपी चेयरमैन वधीक चयो आहे त दुनिया में जिते बि जंगबंदी हुजे थी उते अमल दरामद में मुश्किलातूं पेश ईंदियूं आहिनि। गंदावा वेझो हथियारबंदनि पुराणे तकरार तां 2 नौजवाननि खे क़तल करे छॾियो। ॻोठ राहूजा में राहूजा ऐं ॾेथा धुरियुनि में तकरार भड़की पियो। हिक ॿिए मथां अंधाधुंध फायरिंग। गोलियूं लॻण करे 30 वरनि जो अब्दुल कादिर ऐं 25 वरनि जो जान मोहम्मद ॾेथो मारिजी विया। फायरिंग में मीर हसन, फज़ल मोहम्मद ऐं गुलाब ख़ान ॾेथो ज़ख़्मी। वाक़े बाद इलाइक़े में छिकताण वारी सूरत-हाल। पुलिस जो चवणु आहे त 5 साल अॻु राहूजा बिरादरी तरफ़ां ॾेथा बिरादरी जी नारी अगवा करण वारे मामले तां धुरियुनि में तकरार शुरू थियो हो। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जी इंतज़ामिया ऐं मुलाज़िमनि विच में ॻाल्हियूं कामयाब। एहतजाज ख़त्म। वाइस चांसलर तरफ़ां जोड़ियल कमेटीअ जूं एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन अॻवाननि सां ॻाल्हियूं। मुतालबा मंज़ूर थियण बैदि मुलाज़िमनि 5 ॾींहनि खां जारी धरणो ख़त्म करे छॾियो। प्रो वाइस चांसलर वाहिद बख्श जतोई चयो आहे त 1 खां 16 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी 30% ऐं 17 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी 20% लीव इनकेशमेंट 20 मई ताईं बिना कटौतीअ जे ॾिनी वेंदी। डेली वेजिस मुलाज़िमनि खे न कढियो वेंदो ऐं 1 अगस्त खां पघार 17,500 मां वधाए 20,000 रुपया ॾिनी वेंदी।